लखी मावा से अहम खबर शेयर कंदा हलूं तो पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले शिकारपुर के जनरल सेक्रेटरी सरदारज़ादा ज़ुल्फ़िकार ख़ान कमारियो की अगवाणी में सखर शिकारपुर रोड ते लखी मोड़ वटि पीपल्स पार्टी की मरकज़ी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के इस्तक़बालिया कैंप क़ाइम कई वई। कैंप ते शिकारपुर लखी गड़ियासीन मदेजी खानपुर शिकारपुर का सवें कारकुनन जियालन जा काफ़िला पहुता। कैंप में वर्करन के इफ्तारी पिण कराई वई जॾहिं त जियालन में सख्त जोश और खरोश नज़र आयो। जियाला जे भुट्टो जीए बिलावल जा नारा हणी रहा हुआ जॾहिं त वर्कर पार्टी गीतन ते रक़्स पिण करे रहा हुआ। याद रहे तो पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी काफ़िले की सूरत में बानी चेयरमैन मरहूम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो की वर्सीअ ते मज़ार ते हाज़ुरी भरींदो। ज़ुल्फ़िकार ख़ान कमारियो की हिदायतुन ते पीपल्स पार्टी लखी के सदर लियाकत अली मेहमान कैंप जा भरपूर इंतजामात किया जॾहिं त ॿाहिरां ईंदड़ वर्करन ऐं मेहमानन के आजियां पिण कंदो रहियो। वधिक पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले शिकारपुर के जनरल सेक्रेटरी सरदारज़ादा ज़ुल्फ़िकार ख़ान कमारियो सचाई न्यूज़ से ख़ुसूसी गाल बोल कंदे चयो। अस्सलाम वालेकुम सर, ही जेका इस्तक़बालिया कैंप है इन वक्त केड़े सिलसिले में आए मेहरबानी करे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं जेका ये कैंप है असां पहिरियों तो असांजो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो ॾींहुं आहे ऐं उन ते असांजी दुआ थींदी आहे शाम जो जेका चेयरमैन साहब उहा घुरण अचे थो दुआ शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो 4 अप्रैल उन जो ॾींहुं आहे, शहादत जो ॾींहुं आहे। उन खां पोइ असां जेका हीअ इस्तक़बाली कैंपियूं जेके लॻायूं आहिनि असां पंहिंजे मक़सद में कामयाबु थिया आहियूं। उन जे करे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जेका अॻ में रैली कढी अवामी रैली मार्च जेका हुई तो असां हिन वज़ीर आज़म के हटाए पोइ साहु पटींदासीं। सो असां उन खे पंहिंजे मक़सद में कामयाबु थिया आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला हाणे असां जेको आहे सो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के वज़ीर आज़म करण था चाहियूं ऐं उम्मीद आहे त हाणे जेको वरी कोर्ट में केस वियो आहे जेका पोजीशन बीठी असां इलेक्शन जे लाइ तयारु आहियूं पर वरी जेका कोर्ट फतवा ॾिनी इंशाअल्लाह उन ते ही जेका मरकज़ी चेयरमैन की विज़िट है या माना वर्सी के मुनासिबत सां है या कोई वर्सी के मुनासिबत सां आहे। कोई असांजी उनखे रिक्वेस्ट हुई तो साईं असां दग में जेको आहे त जेके आहिनि चौराहा ख़ासि करे जीअं हिते आहे मां कयो आहे लखी गुलाम शाह में ऐं ॿियो मां कयो आहे मदईजीअ में उन जे करे जेको आहे वरी उतो उन खां अॻियां जेको आहे ॿियनि वर्करनि कयो आहे। हीअ असां वर्कर आहियूं असां पंहिंजे मक़सद में कामयाबु थिया आहियूं जेको वज़ीर आज़म खे हटाइण में हीअ असां उन जे करे कयो आहे। अच्छा, ही जेका कैंप है मरकज़ी या पीपल्स पार्टी ज़िले शिकारपुर के तरफा है या अवां जे पर्सनल? न ये ज़िले शिकारपुर के तरफा मीर आबिद खान असांजो MNA आहे इन जे करे उन खे उतो इस्लामाबाद में जेको उन ते नथा हेॾे MNA खे हली छॾनि वोटिंग जे करे उन जे करे न त सभु पीपल्स पार्टी जा दोस्त आहिनि सभिनी जे तरफ़ां आहे। अच्छा, तो ये जो चूँकि रमज़ान शरीफ जो अॼु ॿियो रोज़ो भी आहे इफ्तारी जो इन वक्त टाइम भी थियण वारो आहे उन हवाले से कैंप के इंतजामात आहिनि? सभु इंतजामात दोस्तनि वटि सभई आहिनि। असांजे चेयरमैन खे भी रोज़ो आहे उहो भी एयरपोर्ट ते जीअं हाणे लैंडिंग कंदो रोज़ो खोले पोइ हेॾे ईंदो। हिते कैंप में छा इंतजामात कया आहिनि? उहे आहिनि पोइ तो जेके सभु इंतजामात आहिनि जंहिंखे भी रोज़ो हूंदो उन्हनि खे सॾींदा हुते पाण। जेको तवक़ो काएं बजे पहुचण जी आहे चेयरमैन साहब? चेयरमैन साहब 7:45 बजे ताईं अची वेंदा। हा, वॾी महिरबानी। सिलसिले में हिते वेठा हो कंहिंजो इस्तक़बाल आहे? असां बाबा ॾिसो था हे केतिरो अवाम आहे असांखे पंहिंजो कोचर बिलावल भुट्टो साहब ज़रदारी साहब अची रहियो आहे असां उनजो हिते इस्तक़बाल करण जे लाइ आया आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला हिते ईंदो पहुचंदो ऐं असां उनजो इस्तक़बाल कंदासीं। असां पंहिंजे उन जे ख़ुशीअ में बि आया आहियूं त अॼु असां तमामु घणा ख़ुशि आहियूं त असां हिकिड़े निमरान खे नमरूद खे उनखे माना लाथो आहे ऐं हा असां सभु जियाला ख़ुशि आहियूं। ये जेको मरकज़ी चेयरमैन आहे त भुट्टे साहब मरहूम जी वर्सी जे मुनासिबत सां अचे थो न उन जी वर्सी जे प्रोग्राम सां थो अचे त माज़ी में जेके वर्सी जा प्रोग्राम थींदा आहिनि त अहिड़ी इस्तक़बालिया कैंपियूं त कोन लॻंदियूं आहिनि त हिन दफ़े अवां कीअं कैंप लॻो? बसि असांखे वञणो मज़ार ते हुयो पर रमज़ान शरीफ़ हुयो इन जे करे न इहो वञी सघियासीं ऐं ईअं हर को वियो दुआ घुरी आयो मज़ार ते वियासीं सभु जियाला। वरी बिलावल साहब शाम पहुचंदो उनखे कुझु मसरूफ़ियातियूं अहिड़ियूं हुयूं। अच्छा, इहो आबा जेको आहे पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जी रिप्रेजेंटेशन हिते घटि थी नज़र अचे लेडीज़ जी घटिताई आहे उनजी वजह न उन जे करे जो थोरो रमज़ान शरीफ़ आहे उन जी। हा ठीक है, महिरबानी।